अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू खां सरवर जलाल सोलंकी जी ख़बर ॾींदा हलूं। दादू ए सेक्शन थाणे जी हद में बचाव बंद लॻ झलो पुलिस पोस्ट वटि गुज़िरियल राति 1:30 वॻे नामालूम चोरनि जी फायरिंग में 30 साला ख़ैर मोहम्मद बिरोही थॾे ते मारिजी वियो। SHO ए सेक्शन मुश्ताक अहमद आलमाणी जाइ वारदात ते पहुची लाश सिविल अस्पताल पहुचायो। फोती जे भाउ गुल हसन बिरोही मीडिया के ॿुधायो त असीं मालवंद माण्हू आहियूं। 2 ॾींहं अॻु ठारूशा खां दादू आया आहियूं। कंहिंसां बि असांजी दुश्मनी न आहे। रोज़गार लाइ दादू आया हुआसीं। पुलिस चौकी ॾिसी उते रहियासीं। ख़बर न आहे कहिड़ा चोर आया फायरिंग करे मुंहिंजे भाउ खे क़त्ल करे विया। पुलिस को बि ताउन न पई करे। खोजी कुतो ऐं पेरी वाढी सां पेरो खणंदासीं। केस दाख़िल करायो आहे पर जवाबदार गिरफ़्तार न थिया आहिनि। SSP दादू जांच करे चोरनि खे ज़ाहिर करे सदन खिलाफ़ कानूनी कदम खणी मुलविस चोर गिरफ़्तार करे। SHO ए सेक्शन चयो त वाक़े वारे हंधि पहुची जांच कई आहे। जेके बि वाक़े में मुलविस हूंदा उन्हनि खिलाफ़ सख़्त कानूनी कदम खयो ईंदो। केरु केतिरो बाअसर हुजे मगर कानून खां बची न सघंदो। जॾहिं त डॉक्टर मूजिब फोतीअ खे सीने में पिस्टल जी गोली लॻल आहे, तंहिं करे नौजवान फोत थी वियो। लाश वारिस ठारूशा खणी दफ़न करे मोटी आया।